हाल मुंहिंजा केर पुछंदो केर आ मुंहिंजो हिते जहिड़ा कई लाज़वाल कलाम ॻाए मशहूरी माणींदड़ सिंध जी मशहूर गुलकारा मोहतरमा फौजिया सूमरो जो जनम 1966 ईस्वी में थर जे हिकिड़े नंढड़े ॻोठ वीरावा में नथू खान सूमरो जे घर में थियो जेको हमद इनायत ॻाईंदो हो। संदसि नंढपण ऐं जवानी टंडो मोहम्मद खान में गुज़रिया। फौजिया सूमरो खे घर वारनि पारां ॻाइण जी इजाज़त कान मिलंदी हुई ऐं परदेदार हुजण जे बावजूदु फन ऐं ॻाइण जो शौक़ु खेसि रेडियो ते वठी आयो, पर पहिरीं ऑडिशन में ई हो नापास थी। पर हिन हिम्मत न हारी ऐं नसीर मिर्ज़ा खेसि रेडियो ते मुतारिफ़ करायो। संदसि ॻायल पहिरियों कलाम बेक़दरा क़दर न कयड़ी को तमामु घणो मशहूरु थियो ऐं संदसि आवाज़ सिंध में छाइंजी वियो। रेडियो ते संदसि मुलाक़ात उस्ताद गुलाम हुसैन कलेरीअ सां थी ऐं हिन खेसि पंहिंजो शागिर्द बनाए मौसीक़ीअ जी तरबियत ॾिनी। पीटीवी ते खेसि बेदल मसरूर मुतारिफ़ करायो। फौजिया सूमरो न सिर्फ़ु पाकिस्तान पर सऊदी अरब, भारत, दुबई ऐं ॿियनि मुल्कनि में बि ॻाए दाद हासिलु कयो। फौजिया सूमरो रेडियो ऐं टीवीअ सां गॾु स्टेज ऐं केस्ट जी दुनिया में तमामु घणा कलाम ॻाए मशहूरी माणी। फौजिया सूमरो सिंधीअ सां गॾु मारवाड़ी, बलोची, सिराइकी, पंजाबी, उर्दू ऐं ॿियनि ॿोलियुनि में बि कलाम ॻाया ऐं शोहरत हासिलु कई। संदसि मक़बूलियत जो अंदाज़ो हिन ॻाल्हि मां लॻाए सघिजे थो त फौजिया सूमरो जूं 110 केस्टूं मार्केट में आहियूं। मौसीक़ीअ में फौजिया सूमरो उस्ताद मजीद खान ऐं गुलाम हुसैन कलेरी खे पंहिंजो उस्ताद मञे थी। 1993 ईस्वी में संदसि शादी मिस्री सठियो सां थी। खेसि हिकु धीअ सिदरा किरन आहे। फौजिया सिंध जे केतिरनि ई शाइरनि जी शाइरी ॻाई, पर हिन सभ खां वधीक शाह लतीफ़, बिलावल ओठे, शेख हयास, साईं दाद सांद, गुलाम हुसैन कलेरी ऐं अली मोहम्मद उॾेराई खे ॻायो। फौजिया सूमरो खे मञता एवज़ संदसि हयाती में रेडियो पाकिस्तान तां एक्सीलेंट एवार्ड, शाह लतीफ़ एवार्ड, मिस्री शाह एवार्ड ऐं ॿिया केतिरा एवार्ड मिली चुका। खेसि गुर्दनि जी तकलीफ़ घणे वक़्त खां रही ऐं 2002 ईस्वी में बीमार रहण बावजूदु हिन पाण खे व्हील चेयर ते खणाए बि शाह लतीफ़ जे उस ते कलाम ॻाए पंहिंजे मदाहनि खे मायूस कोन कयो। उहो 4 सेप्टेम्बर 2002 ईस्वी ते कराची जे सिविल अस्पताल में दमदाणी हवाले करे हिन फ़ानी दुनिया खे छॾे वई, पर संदसि आवाज़ अॼु बि संदसि मौजूदगीअ जो अहसासु ॾियारींदो रहे थो।